रामा रहीम सर असांजो 3 पीढ़ी गुज़री वञनि त कॾहिं बि रस्तो कोन्हे आयो असांजे पको। असांजो ॻोठ गप में मींहं में सॼी उमिरि लोड़ींदा रहिया। हाणे मारी गैस एलर्जी असांखे 3.5 किलोमीटर रस्तो पको ॾिनो आहे जेको कमु शुरू थी वियो आहे। हाणे के अनसिर अहिड़ा आहिनि भतेखोर जेके रस्तो बंदि कयूं वेठा आहिनि। लखनि जो सामान अचे थो, लखनि जूं ट्रकां भरिजी अचनि थियूं, उनखे उते लाहिण नथा ॾियनि। उहे पधर में ट्रकां लाहे उहे माण्हू खयूं था वञनि। उतों जा जेके बासर माण्हू जेके उतो जा आहिनि राह जो ट्रालियूं भरे खणी था वञनि। किरोड़े रुपयनि जो नुक़सानु थिए थो कंपनी खे, ठेकेदार खे बि किरोड़े रुपए जो नुक़सानु। इमाम नवाज़ दग बंदि कयो वेठो आहे, यासीन दग बंदि कयो वेठो आहे। हज़ारे माण्हू इन मेड़ा करे आंदा त बाबा अवां जेको मुतालबो आहे तव्हां माड़ी गैस हलो, अवां उते ॻाल्हायो। ऐं ॿई पघार माड़ी गैस खां खणंदा आहिनि। हो भी मुनासिब आहे, हो भी मुनासिब आहे। लोड़ो पोख खाए थो त मुसीबत में असांखे विझूं वेठा आहिनि। राड़ उहे प्रेस क्लब आया, उहे चवनि था इहो पाण बि जेको आहे न भत्ता खोर आहे, असांखो बना कंपनी खां भत्ता वठे थो, इल्ज़ाम ॾियनि था। छा इन में छा कहिड़ी हक़ीक़त आहे? सही, जे कंपनी खां मां भत्तो वरितो त कंपनी जो कमु त मां न रोकियो आहे न। सही, जे कंपनी को बि मुंहिंजो ऑफिसर न अचे राड़ असांखो भत्तो वरितो आहे त मां जुर्मदार आहियां। असां कंहिंखां भत्तो कोन वठंदा आहियूं। असां पंहिंजे इलाइक़े जे लाइ ख़ुशहाली चाहींदा आहियूं। हर माण्हू असांखां पुछंदो आहे तव्हां ॾे अचो रस्तो आहे, असां चवंदा रस्तो कचो आहे, चई असां कोन ईंदासीं। लंगाई चङाई में केरु असांजे ईंदो? हर को चवंदो रस्तो कचो आहे, कोन ईंदासीं। न को कणक खणण अचे थो, न को असांजो सौदो वापार पुॼाइण अचे थो। रश्के वारो रश्को नथो हलाए, ग़रीब लोड़नि था। त महिरबानी करे मुंहिंजी एसपी साहिब खे अपील आहे, डीसी साहिब खे अपील आहे त हिननि जे फिर फोर जेको आहे एक्शन खणे, हिन जे मथां एफआईआर दाख़िल करे। जे इहे एफआईआर नथा कनि मां पाण एफआईआर कराईंदुमि, फिरंदी मां पाण थींदुमि। तव्हां अची उते इलाइक़े में विज़िट कयो, साफ़ जेके बि आहियो, ॾिसो अची त असुल हक़ीक़त छा आहे। मां ही छो थो रड़ियूं कयां, छो थो मां बार बार दाऊं कयां? इन जे लाइ कयां थो बाबा असांजा नंढा बच्चा आहिनि, स्कूल अचनि था पढ़नि। जिथे रोड हूंदो उते तरक़ी हूंदी। माना तुंहिंजो इहो मुतालबा रोड ठहे, भले उहो कंपनी ॿी जा तूं माना उहे जेके भत्ता खोरनि भत्तो वठनि, ॿुधा रोड ठहण ॾियनि, रोड ते सवलो न अचनि, बाक़ी भत्तो वठंदा रहनि। असांजो कंहिंसां को वास्तो कोन्हे को, हर को ॼाणे पाण ॼाणे। इलाइक़े जो भलाई जो कमु थियणु घुरिजे। इन सां हर क़ौम ईंदी आहे, मार बि अचनि, लेगारी बि अचनि, लुंड बि अचनि। इहो छड़ो मां बि न ईंदो आहियां। सॼा गॾु आहिनि खिरोई टोटल कमु आहे। सॼी खिरोई असां सां गॾु आहे, मार असां सां गॾु आहिनि, लुंड गॾु आहिनि, लेगारी गॾु आहिनि, शर गॾु आहिनि। जेके क़ौम आहे किरास थोरी हिंदू मुस्लमान बि गॾु आहिनि, उहे बि चवनि था रस्तो ठहे। हाणे तव्हांजो आख़िरी छा मुतालबो? आख़िरी मुंहिंजो इहो मुतालबो आहे मारी गैस एलर्जी कंपनी खे त कंहिंखे बि भत्तो न ॾियो। अवां भत्ते खोर पैदा कया आहिनि, इहे भत्ते खोर वधंदा, घटिबा न। अॼु 2 आहिनि, सुबुह 4 थींदा। हर घर से भत्ता खोल निकिरेगा। आपको ये मेरा वार्ले के इसका भत्ता बंद करो, इसके साथ का बातचीत न करो, इसके साथ का नौकरी की डील न करो। हम तुम्हारे साथ है, कंपनी के साथ है। जैसा भी कम होगा हम खुद उसे कराऊंगा। किसी को कोई भत्ते की जरूरत भी नहीं होगी, को भत्ता लेगा तो रास्ते से आएगा। ठेकेदार को भी परेशान थियण जी कोई ॻाल्हि नहीं, ठेकेदार भी किसी को भत्ता न दे। किसी के साथ भत्ते खोर के साथ ॻाल्हि बात बंद करो। असां ईद खां बाद में मारी गैस जे धरणो मारींदासीं गेट ते। कंपनी को इहा पुछा कंदासीं त भाई ही अवां जा वर्कर अवां जी जंहिं माउ जो खीर पीअनि था, उन माउ सां ही जंग करण था, त हे कहिड़ा हिलाली पुट आहिनि? जंहिं माउ जो खीर पीअनि था उन माउ सां विढ़नि था, त कहिड़ा हिलाली पुट आहिनि जो तव्हां हिननि खे रखियो आहे? इहो असां ईद खां बाद में धरणो मारींदासीं। इहो मारी गैस जी कंपनी अॻियो इहो बि ईद खां बाद असां ऐलान कंदासीं, तव्हांखे बि वर्कियूं हलंदासीं। त महिरबानी करे असांजे रस्ते जे सवलो को बि न अचे।